ऐं छाकाणि त Proceed to the route. 11 ॾींहं आहे ऐं 10 ॾींहं लगातार पंधु कयो आहे। उन करे सुभाणे हितां अॼोको ॾींहुं थोरो ब्रेक वरितमि। In a quarter mile, take a सुभाणे हितां रवानगी थींदी डेलवेयर में। पर ज़रूरी सम्झमि त कुझु दोस्तनि सां ज़रूरी ॻाल्हियूं करे वठां। लतीफ़ साईं जो बैत आहे त जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर तीअं मुंहुं मन मारूड़नि सी ॾिनियूं लस लतीफ़ चए हीअणे खे हमीर वञी मंझि मलीर सभु छोड़ींदसि सुमरा। सिंध जा माण्हू सिंधी ऐं सिंधी क़ौम मूंखे मुंहिंजे साह जे रग खां बि वधीक वेझा आहिनि। ऐं जलावतन ज़रूरु आहियां पर जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर तीअं मुंहुं मन मारूड़नि सी। जीअं मुंहिंजो मन उन्हनि मारूड़नि सां परे न आहे, उन्हनि सां ईअं ॻंढियल आहे जीअं ॻंढीर जेको थर में हिकिड़ो सम्झो त फ्रूट आहे ॻंढीर या हिकिड़ो ॿूटो आहे। उहा ॻंढ माना अहिड़ी आहे जो उहा टुटी ई नथी सघे, उहा खुली ई नथी सघे। जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर तीअं मुंहुं मन मारूड़नि सी मारी थी चए। ईअं मुंहिंजो मन तव्हां सां ॻंढियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहा कंदुसि त काफ़ी जेके दोस्त इहो सम्झनि था त हाणे कीअं ख़बर पए त किथां खां जदोजहद शुरू कयूं, कीअं करियूं। इहा ॻाल्हि असांजी भेण डॉक्टर ज़ुबैदा महतलो पुछी आहे त जदोजहद किथां शुरू थिए, कीअं थिए। मुंहिंजी भेण जेकॾहिं असीं इन सोच वीचार में हूंदासीं त इहो कॾहिं बि वक़्तु ताईं लम्हो कोन ईंदो। जदोजहद शुरू थी चुकी आहे। कीअं ऐं जो त थिए उहो कुझु तवकल ते रखिणो आहे। लतीफ़ साईं जॾहिं इहा ई ॻाल्हि सम्झाई आहे, जॾहिं का ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे त तवकल ते रखी तव्हां निकिरी पओ। ऐं अंग्रेज़ी में उनखे चवंदा आहिनि फ्लो में हलो। अॼु मां ईअं सम्झां थो त हेसि ताईं मूं जेका प्लैनिंग कई, रिथाबंदी कई शयूं उनजे उबतड़ बिल्कुलु मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि त उहे कीअं थियूं, कहिड़े तरीक़े सां थियूं। हिकिड़े बख़्शे लगारी जे ॻोठ मां हिकिड़े ग़रीब हारी जो पुटु जंहिंखे जॾहिं मुसलमानी जी ज़रूरत थी त कपिड़ो बि ॿिए हिकिड़े दोस्त खां उधारो वरितो। ऐं अॼु अमेरिका में बि जॾहिं ही पंहिंजो पंध जे लाइ तयारी कयमि त हिकिड़े दोस्त मूंखे पंहिंजो ही कपिड़ा वठी ॾिना। छाकाणि त उहो सम्झो थिए त किथे सीउ, किथे गर्मी, किथे कीअं। उन करे कॾहिं कॾहिं तयारी जेका आहे सा उहा पंहिंजे ज़हन सां न पर रूह सां तव्हां करे त ॾिसो न, तव्हांखे उहे नतीजा मिलंदा जेके तव्हां सोचे नथा सघो। जीअं मूंखे हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि जेका मोहबत ॾिनी आहे, जेको प्यारु ॾिनो आहे, उन्हनि जो आउं वधीक कर्ज़ी थी वियो आहियां ऐं उहो कर्ज़ आउं लाहे कोन सघंदुसि। take a right. Then in 25 feet, आउं take a पंहिंजो left on Powder Mill ही Road. जदोजहद ऐं अमल करे उन्हनि खे इहो साबित करे ॾेखारींदासीं त मौजज़ा बि का शइ थींदी आहे। छाकाणि त जॾहिं हिकिड़ी शइ थिए ई न ऐं सम्झ में ई न अचे त पोइ कीअं करियूं। Take a left on Powder Mill Road. Then continue straight for a quarter mile. त हिन वक़्तु पहिरीं उन In a quarter mile, take a right अॼु on पाण Powder Mill लिखियो आहे Road. त उहे वॾेरा, उहे विचथरा अदीब, कंहिं दोस्त अॼु आजिज़ जमाली जी बि हिकिड़ी वीडियो न बल्कि हिकिड़ी पोस्ट शेयर कई आहे जंहिंमें उन ॾेखारियो आहे त कीअं सिंध जा अदीब दानश्वर पंहिंजे
सरकार खां फ़ाइदा वठंदा रहिया पंहिंजा ख़ानदान ऐं उन्हनि जा। उहे जेसि ताईं पंहिंजा उहे तरीक़ा न बदिलाईंदा त कीअं क़ौम बदिलबी। दुनिया में ॿियूं बि क़ौमूं हुयूं, वियतनाम खे ॾिसी वठो, अमेरिका जहिड़ी वॾी ताक़त खे झुकाए विधो। इहो छा हो? छाकाणि त उन्हनि जी सचाई हुई। जेकॾहिं असीं ॾिसूं त असां जे हिन सॼी जदोजहद में जेके असांजा अॻुवान रहिया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं उहे हिकिड़ी पंहिंजे उन सोच सां दोस्तो सोच सां जेकॾहिं उहे तरीक़ा न बदिलाईंदा त वरी ॻाल्हायूं या पियो करे तरीक़ा बदिलायूं। फेसबुक ते वेही कचहरियूं करियूं, साॻियां उहे पंहिंजो जेके ॻाल्हियूं करियूं, उन सां न ईंदी ॻाल्हि। तव्हां सोचे नथा सघो त हिन खां पोइ मुंहिंजो कहिड़ो अमल हूंदो, उहो बि तव्हांखे वधीक उत्साह ॾींदो, उन ते बि सोचियो अथमि। पर पहिरीं हीअ बाक़ी बचियल जेके 10 ॾींहं आहिनि उहे तमामु पंहिंजी कामयाबी सां, हिमत सां, मोहबत सां ऐं सचाई सां पूरा करियूं त ज़रूरु तव्हां ॾिसंदा। तव्हां छा इहो नथा सोचो त हिते जेके माण्हू केतिरा अमीर पैसनि वारा, केॾियूं वॾियूं तनज़ीमूं दावाऊं करण वारियूं उहे वेठियूं आहिनि, चुप कयो वेठियूं आहिनि ऐं पंहिंजे हिन साथी अमल खां बि परे आहिनि ऐं पंहिंजा जेके आहिनि से तरीक़ा नथा बदिलाइनि। उहे तव्हांखे उहे नतीजा न ॾेई सघंदा, छाकाणि त उहे पाण में अञा बदिलाव न पिया आणनि। इहो बि तव्हां यकीन ॼाणियो त जेके क़दम आऊं खणां पियो उहे उन्हनि खे ई फॉलो कंदा, हू ॿियो अमल न कंदा, इन खे ई फॉलो कंदा। जेके कल्ह क़दम खयासीं उन्हनि खे कापी कंदा, जेके अॼु क़दम खणूं पिया उन खे कापी कंदा। पर गॾु जे नथा हली सघनि तॾहिं बि का ॻाल्हि न आहे, पर अॻे या पोइ हू फॉलो कंदा, इहो तव्हां यकीन ॼाणियो। दोस्तो अॼोको ॾींहुं थोरो ब्रेक जो आहे। ब्रेक में बि मां अॼु 10 मील हिते ई जेको ही वॾो पंहिंजो विल्मिंगटन डेलावेयर जिते असांजो प्रेसिडेंट रहे थो उते ई आहे ऐं हिते बि पंहिंजे क़िस्म जूं सरगर्मियूं कयूं अथऊं जेके वरी वक़्त सां गॾु साबित थींदियूं। छाकाणि त के ॻाल्हियूं करण जूं हूंदियूं आहिनि, के ॻाल्हियूं सम्झण जूं हूंदियूं आहिनि ऐं के ॻाल्हियूं जेके आहिनि से वक़्त सां गॾु ज़ाहिर कबियूं आहिनि। छाकाणि त दुश्मन चालाक आहे, उनखे धोखो बि ॾिबो, उन्हनि असांखे वॾा धोखा ॾिना आहिनि। असांखे पंहिंजे माण्हुनि सां सचाई ऐं दुश्मन खे धोखो ॾेई उन खां कीअं पंहिंजी सॼी सियासी रांदि खटणी आहे इहो सम्झणो पवंदो। तंहिंजे करे घणियूं ॻाल्हियूं नथो करियां, वक़्त सां गॾु Take a sharp right turn on